नाम जो बच्चो नागी हूंदो आहे छो न उनखे मुख ते खीर पियाजे तुझे चेस आमर खान खे क़तल कराए छॾ बस सिकंदर ना बादशाह एॾो बेरहम न आहे आमिर खे पहिरियों सबक मुंहिंजी गुलामी जो ॾिजांइ हाणे तो हर हुकुम में तो अमल कबो यार बादशाह खान मज़ो न आयो ॿुधियो आहे न का गोली हली न का लाश तड़पी न का बेवा थी न वरी को यतीम थियो ज़मान खान खे अहिड़ी मौत ॾींदासीं त दुनिया ॾिसंदी जेसि ताईं कागज़ ते दस्तखत न कंदो ओसे ताईं न मारींदासीं वॾी चाल खेलियूं आहिनि बाक़ी रहियो रुस्तुम हिसाब किताब थियणु घुरिजे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बादशाह खान ये सूबेदार साहब नजर खान सूबेदार साहब हिते अची तव्हां असांजी हौसला अफ़ज़ाई कई बलोच साहब तव्हां जणनि जी असांजे इलाइक़े में सख़्त ज़रूरत हुई मुंहिंजो ही रिकॉर्ड रहियो आहे त आऊं उन इलाइक़नि में वञणु पसंदि कंदो आहियां जिते को बि न वञी सघे हाँ हाँ सूबेदार साहब असीं हर दौर में अमन जी कोशिश रखी आहे मुंहिंजो आॾो मुजरिम जेतिरो ई बहादुर छो न हुजे उहो बेअसर साबित मुजरिम खे सज़ा ॾियणु ऐं हक़दारनि खे हक़ ॾियणु मुंहिंजो असूल रहियो आहे ऐं हिन वक़्तु हिन इलाइक़े में इन लाइ आयो आहियां त ज़मान खान जी जागीर में अॼु खां तक़रीबन 18 साल पहिरां क़तल थिया इंस्पेक्टर आसिफ ऐं जागीर जो जंहिंजो हिन वक़्त तक कोई सुराग न थियो आहे पर मुंहिंजो इहो ईमान आहे त जज़्बा अगरि सचा हुजनि त मंज़िल दूर न हूंदी आहे ऐं इहा ई उमेद रखां थो त तव्हां मुंहिंजी हर मुमकिन मदद कंदा हाँ 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 इंस्पेक्टर साहब असीं तव्हां सां हर मुमकिन हेल्प कंदासूं बादशाह खान तव्हांजे हिन इलाइक़े जो वॾेरो ज़मान खान किथे आहे हू त 18 साल अॻे मुल्क खां ॿाहिरि वियो आहे एॾी वॾी जागीर छॾे मुल्क खां ॿाहिरि वञणु मूंखे कोई सम्झ न आहे छा मतिलबु आहे सूबेदार साहिब तव्हांजो थी सघे थो त कंहिं उनखे सूबेदार साहिब असां पंहिंजे शान में गुस्ताखी करण वारनि खे माफ़ कोन कंदा आहियूं तुंहिंजो न हर माण्हू सरमायादार जो इहो ई फितरत रहियो आहे त जेको अफ़सर उन जे इशारे ते हलंदो उन जहिड़ो अफ़सर ॿियो कोन ईंदो कन खोले ॿुध इंस्पेक्टर बलो जिथे बि वियो आहे त कच गोड़ सां वियो आहे हक़ ऐं इंसाफ़ करे मोटियो आहे मां जेकी शमा हथ में खणी आयो आहियां त उनखे को बि हवा जो झोंको विसाए नथो सघे बादशाह खान आऊं तोखे चवंदो रहियसि त ज़मान खान खे गोली सां उड़ाए छॾ ख़बर न आहे त तूं हिन वक़्तु ताईं हुनखे ज़िंदा छो रखियो आहे इन दफ़े अगरि ज़मान खान जायदाद जे कागज़नि जे मथां सही न कयो त गोली सां उॾाए छॾंदासीं हा सिकंदर हल त हलूं असद ऐं सलमा जे मंगणी जी तयारी कयूं शाबाश तोखे जब स्टेशन ते अच तू छो न आहे अरे छा थी वियो हिते गज़ब थी वियो असद किथे आहे साईं ज़ुल्म थी वियो मोट वारा ज़मान खान खे वठी विया ऐं असद खे पंहिंजे गान वठी विया वाह वक़्त वाह वाह तुंहिंजी बादशाही चोरनि वांगुरु चोर चोर आहिनि पर असांखे महसूस ई न थियो यार बादशाह खान मां हाणे सम्झां थो त हाणे पंहिंजी बादशाही ख़तमु थियण वारी आहे ऐं ॿियो इत्तेफ़ाक़ इहो थियो आहे जो असांजी ज़मीन बि खसिजी वई लेकिन शाबाश असांजो वक़्तु बादशाह न थी सघे थो पर असां वक़्त जा पाण बादशाह तूं वञ बारी वारनि खे हुकुम ॾे जेके ॿाहिरि वेठा जेसीं ताईं बादशाह जी सीसी निसाह आहे हिते को बि इनकलाब नथो अची सघे
इनकलाब हो जाए आप आज कश्मीर आबाद हो जाए इनकलाब इन्हीं लाए नथो अची सके इंसान के अमल को मुखी तो औतो थी खौफ तो थियण घुर्जे छो त शेर पिंजरे मां आज़ाद थी चुको आहे असद पुट तू अची न असद पुट ठीक तो है ना दुश्मन तुमखे अगवा कयो हुयो दुश्मन न हिन धरती जो वारिस चो मजलूम न हाकिम चो अगर को ॾुखियो वक्त भी आयो तो मां ज़मान खान जो साथ ॾींदुसि असद आहिस्ते ॻाल्हाए असांजे टुकड़नि ते पलण वारा असांजा हक़ नथा थी सघनि असद तुझो दिमाग़ ख़राब थी वियो हा हा मुंहिंजो दिमाग़ ख़राब थी चुको आहे मां जो अखियुनि जो अॻियो दौलत जी पटी हटिजी चुकी आहे तू दुश्मन आहे हिन धरती जो तू वेरी आहे हितां जे ग़रीब माण्हुनि जो यार सिकंदर खान कम तो वाकई खराब थी चुको है तू दौलत जी ख़ातिर पंहिंजे इंसाफ़ पसंद भाउ जो न थी सघे त पोइ ॿियनि जो कीअं थींदे सिकंदर खान तव्हांजा भॼन जा रस्ता सॼा बंदि थी चुका आहिनि बादशाह खान तो हाणे असांखे बि तव्हां भॼण घुरिजे याद कर इन जमीन है आसमान ते वक्त जो बादशाह थियण चाही पो अरे वक्त तो हमेशा बादशाह हूंदो आहे चाचा सही मां के माफ करो आमिर मां तो ॾाढा ज़ुल्म कया मां के माफ कजो यार